मन पंहिंजे औलाद खे सुठी तालीम कोन ॾेई सघियो आहियां। केडी तने बदनसीब है पर एक दफा पानी मोहब्बत जो इजहार तक कर जब मोहब्बत की ना समझी सके ई तो सा मोहब्बत कंदो तहां जी हेडी वडी मिल्कियत जो अकेलो वारिस आया ही मुझी मेहनत ईमानदारी जो पेशो आ।